तरीक़ो ॾियारियो पुठियां खां वठी अल्लाह जा वली पंहिंजे सिंध में भी हमेशा मदीने वारे जो मीलाद उर्स मुबारक मल्हाईंदा ईंदा आहिनि। मीलाद शरीफ थियो, झंडो लगो, जुलूस इंशाअल्लाह 12 रबीउल अव्वल शरीफ अचे तो इंशाअल्लाह जुलूसन में भी शरीक हूंदासूं। पोइ हमरान खे तकलीफ़ थींदी आहे, अवां झंडा था खणो, जुलूस था कढो, बस जुलूस ऐं झंडो इन जे लाइ हिकिड़ो हवालो तव्हांखे अर्ज़ कयां थो, उन खां बाद मुंहिंजी तकीर पूरी हूंदी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ो त मां अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैका या वरी आवाज़ सां पढ़ो, दुरूद अॾा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सही मुस्लिम शरीफ जे अंदर हदीस मौजूद आ, हुजूर जो सहाबिया नालो उन जो हजरत बुरैदा असलमी। चओ सुभान अल्लाह। 60 70 80 सवारन सां साणा बुरैदा असलमी खे ख़बर पई आ त मके वारन इनाम जो ऐलान कयो आहे। हेॾे गौर सां ॿुधो, आख़िरी ॻाल्हि आहे, हवाले जी ॻाल्हि आहे, तवज्जो सां ॿुधो। बुरैदा के खबर पई मक्के वारन इनाम जो ऐलान कयो आ त जेको भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हुजूर जो अॻु वठे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पकड़े गिरफ्तार करे माज़अल्लाह उनके असां हेतिरो इनाम ॾींदासूं। बुरैदा असलमी इनाम जो ॿुधी करे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठियां आयो। 60 70 80 सवार हुन सां साण आहिनि। जीअं ई मदीने वारे जे साम्हूं आयो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जे मथां बुरैदा जी नज़र पई। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत कंदो वियो। दिल में पाण खे चवण लॻो, बुरैदा हेड़ो हुस्न ऐं जमाल वारो चेहरो कॾहिं बि कूड़ो नथो थी सघे। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। तुंहिंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुदी अवसीयवरी। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। जंहिं ॾिठो उते मोहिजी पियो। साईं तुंहिंजे जलवे जमाल जी इश्वगरी कया मुल्क मुदी अवसीयवरी। छा जन्न मलाइका हूरा परी मस्तान हज़ारे मान रुगो तुझे जुल्फ़ जे बंद कमंद विधा जिंदान हज़ारे मान रुगो तुझ शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो तुझ जुल्फ़ जे बंद। दिल में चवण लॻो, बुरैदा हेड़ो हसीन चेहरो गलत नथो थी सघे, कूड़ो नथो थी सघे। वेझो आयो, हुजूर फरमायस केरां? जी बुरैदा। पर नालो छा अथई? साईं मुंहिंजो नालो बुरैदा आहे। हुजूर फरमायो मामलो असांजो सर्द थी वियो, थधो थी वियो। कहिड़े कबीले जो आ?
या रसूल अल्लाह असलमी आया पान फरमायो मामलो सलामती वारो थी वयो पर असलमी तू वरी केड़ी असलमी कबीले जी केड़ी शाख जो वा जे बनी सम जो आया सम जी माना आए हिस्सो आमना जे लाल फरमायो बुरैदा तू पंहिंजो हिस्सो वठी चुको ज़ोर सां सुभान अल्लाह अञा वरी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह हुन जा नाले जा जेके लफ़्ज़ हा उन्हनि मां ई पाण हुननि जी माना कढंदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जे दिल जे दिमाग़ जे मथां असर छॾींदा विया पाण फरमायो बुरैदा नालो थी मामलो थधो थी वियो असलमिया मामलो सलामती वारो आहे साम कबीले जो आहे हिस्सो मिली वी कहिड़ो हिस्सो इस्लाम वारो हिस्सो आयो त वञा थो इनाम वठंदुसि हू इनाम मके वारनि जो इनाम त रहिजी वियो पर मुस्तफ़ा खां जन्नत जो इनाम पियो वठे चओ सुभान अल्लाह जी सही कलमो भरायो मुस्लमान थो थिया साईं फरमाइस पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरे मुसलमान थियो पाण त मुसलमान थियो पर उन सां काफ़िले में जेके बि साथी आ सभई कलमो भरे मुस्तफ़ा ते मुसलमान थी विया साईं हाणे काॾे हलणो आहे पाण फरमायो मदीने टंडे आदम वारो हेॾे निहारियो चओ सुभान अल्लाह बरसात वगूठ त तव्हांजो जमालन जो आहे जंहिं ॾींहुं हुज़ूर मदीने में आया हिजरत करे जंहिं ॾींहुं आया उहो ॾींहुं हो सूमर जो कहिड़ो ॾींहुं हो महीनो हो रबीउल अव्वल जो सुभान अल्लाह तारीख़ बि हुई 12 रबीउल अव्वल जो सुभान अल्लाह ॾींहुं सूमर तारीख़ 12 महीनो रबीउल अव्वल बुरैदा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मदीने हलंदो पाण फरमायो हाओ मके मां हिजरत करे आया हो बुरैदा असलम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी दिल चाहे थी ईअं न हलूं मां अॻ में थो थियां रूमाल खयईं चादर पंहिंजी खयईं हिक लठ में खणी चादर ॿधई चादर ॿधे हीअं झंडो तां मथे टंगियो आहे ईअं झंडो चादर जो ठाहे हज़रत बुरैदा झंडो खणी अॻ में थियो आहे काफ़िलो हुन जे पुठियां थो हले चओ सुभान अल्लाह यादगिरो ॼाणायो तारीख़ कहिड़ी 12 ॾींहुं कहिड़ो हो सूमर महीनो कहिड़ो हो रबीउल अव्वल तव्हां असां में जुलूस कढंदा आहियूं 12 तारीख़ रबीउल अव्वल ते मौली साहब नाराज़ थींदा आहिनि झंडा काथों आंदा अथव जुलूस तव्हां किथां आंदो आहे चवेसि मौली साहब नाराज़ न थिए सही मुस्लिम जी हदीस थिए झंडो हज़रत बुरैदा जे हथ में हुयो बुरैदा रसूलुल्लाह जो सहाबी आहे नबी करीम पुठियां आहिनि अबू बकर सिद्दीक़ पुठियां आहे सहाबा जी जमात पुठियां आहे हिकु सहाबी झंडो खणी अॻियां थो हले ऐं काफ़िले जे सूरत में जुलूस जे सूरत में मदीने में अची रहिया आहिनि ॾींहुं बि भलारो हुयो तारीख़ बि 12 हुई ऐं रबीउल अव्वल जो महीनो हो इन सहाबा जे अमल मां अहले सुन्नत जो जुलूस साबित थिए थो छेड़ी दऊ त पोइ ॿुधणो तव्हांखे पवंदो न एतिराद न कंदव त ॿुधंदव छा
तव्हां एतराज़ कंदो त पोइ जवाब ॿुधो रहियो अचे मसलो या रसूलल्लाह जो नारे जो इंशाअल्लाह उहो बि हल थी वेंदो रुगो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अर्ज़ थो करे छॾियां सही मुस्लिम शरीफ में अचे थो जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने शरीफ में आया बुरैदा अॻियां है झंडो हथ में आहे सहाबा जी जमात पुठियां मदीने तय्यबा वारनि जो हाल कहिड़ो हदीस जा लफ़्ज़ आहिनि फसयद الرجال والنساء فوق البيوت وتفرق الغلمان والخدم في الطرق ينادون يا محمد يا رسول الله मर्द छतन ते चढ़ी बीठा औरतूं भी छतन जे मथा चढ़ी बीठो माना घरन जे छतन जे मथा मर्द भी चढ़ी बीठा औरतूं भी घरन जे छतन जे मथा चढ़ी बीठो त काफ़िलो जेको हुजूर जो अचे थो मदीने वारा आज जेके हिजरत करे मके मां मदीनतुल मुनव्वरा में अचंदा हुजूर जो दीदार कयो रसूलुल्लाह जो जलवो पसो नबी करीम अलैहि सलाम जी झलक ॾिसो बुरैदा अॻ में आ ठंडो हथ में आ काफ़िलो पुठियां है हुजूर न में सान आहिनि मदीने जा मर्द जगहुन जे मथा चढ़िया बीठा आहिनि छतुनि जे मथा औरतूं बि छतुनि जे मथा चढ़ियूं बीठियूं आहिनि मदीने जा नंढा नंढा ॿार ऐं ख़ादिम मदीने जे घटुनि में भॼंदा पिया वतनि डुकंदा पिया वतनि ॿारनि जे ज़ुबान जे मथा हुयो या मोहम्मद या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह तव्हां बि चओ या रसूल अल्लाह बुलंद आवाज़ सां या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मदीने वारा या रसूल अल्लाह चई मदीने वारे जो इस्तक़बाल करे रहिया हुआ अबा झंडो भी आयो चो सुभान अल्लाह हेरे ने आया जुलूस भी आयो या रसूलल्लाह जो नारो भी आयो हिकिड़ो मिसाल हुजां थोड़ो चंद्र सिजो बिरंदो आहे न सुबुह जो त चमड़ो लिकी वेंदो आहे ॿाहिरि निकिरजे रोशनी कने आवाज़ चमड़े के रोशनी नजर न अचे तो यो चमड़े जे अख जो कसूर आहे या सिज जो कसूर आहे नजर न थो अचेव तो पोइ तव्हां जो कसूर आहे जे नजर अचेव थो तो वरी हुजूर जे शान के लिकायो था तो पोइ पंहिंजे नसीब के चओ अहले सुन्नत वारा लिकाइण वारा न आहिनि मुस्तफ़ा जे शान के ज़ाहिर करण वारा हे तो उहो महीनो आहे जो मुस्तफ़ा जो मिलाद थियो आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार कुछ सुभान अल्लाह जी बहार तहां भी ताने हो ना बाबा जोर से सुभान अल्लाह चलो आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार आमिना बीबी के गुलशन में आई ताज़ा बहार पढ़ते हैं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज दरूदी वा नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्लाह चौ अल्लाह 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 ला इलाहा इल्लाह 12 रबीउल अव्वल को आया वो दुर्रे यतीम 12 रबीउल अव्वल को आया वो दुर्रे यतीम माहे नबुव्वत मेरे रिसालत साहब खुल्क अजीम नबी जी अल्लाह अल्लाह
अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह। अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला जन ही इंतज़ाम कयो उन्हनि खे इदारनि जो सादतूं नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।